खबर मां शेयर कंदासीं। जामशोरो मां आपाशी खाते पारां पाणीअ जे चोरी रोकण लाइ डिप्टी कमिश्नर ऐं रेंजर्स खे ख़त लिखियो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं त बासरन कलरी बघार फीडर जे खपरनि ते हाइड्रेंट्स पंप्स मशीनूं लॻाए ज़बरदस्ती पाणी चोरी करे रहिया आहिनि। आपाशी खाते खे ख़त में चयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी जी चोरी खे रोकण में मदद कई वञे, ख़त जे मतन में ॼाणायो वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं जामशोरो खां त आपाशी खाते पारां पाणी जी चोरी रोकण लाइ डिप्टी कमिश्नर ऐं रेंजर्स खे ख़त लिखियो वियो आहे। बासरन कलरी बघार फीडर जे खपरनि ते हाइड्रेंट्स पंप मशीनूं लॻाए ज़बरदस्ती पाणी चोरी करे रहिया आहिनि। आपाशी खाते ख़त में ॼाणायो आहे त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणीअ जी चोरी खे रोकाइण ऐं बि मदद कई वञे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं जामशोरो खां त आपाशी खाते पारां पाणी जी चोरी रोकण लाइ डिप्टी कमिश्नर ऐं रेंजर्स खे ख़त लिखियो वियो आहे। ख़त में ॼाणायो वियो त बासरन कलरी बघार फीडर जे खपरनि ते हाइड्रेंट्स पंप्स मशीनूं लॻाए ज़बरदस्ती पाणी चोरी करे रहिया आहिनि। ख़त में इहो बि ॼाणायो वियो आहे त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी जी चोरी खे रोकाइण में मदद कई वञे।